अस्सलाम वालेकुम या अली मदद हक़ मौजूद मां तव्हांजो पंहिंजो अहमद अली शेख ने सिंदर जी नंढो आर्टिस्ट। दोस्तो, अॼु हिन वीडियो ठाहिण जो मक़सदु सिर्फ़ु इहो आहे त वॾे अफ़सोस सां चवणो थो पवे त असां सिंधी मीडिया जा जेके आर्टिस्ट आहियूं, जॾहिं बीमार थींदा आहियूं ऐं बीमारीअ जे बिस्तरे ते पहुचंदा आहियूं त पोइ असांजी मदद लाइ केरु अॻिते न वधंदो आहे। अलाए छो, छाजे करे असां सिंधी मीडिया जे एक्टरनि खे रिस्पेक्ट घटि आहे। हालांकि असांजो हक़ु आहे सकाफ़ती खाते वारनि ते त जेके बि असांजा सिंधी आर्टिस्ट आहिनि, जेके बेसहारा, बेमददगार ऐं लाचार बीमारीअ जे बिस्तरे ते पियल आहिनि, त उन्हनि जो फ़र्ज़ु आहे उन्हनि जी सार लहणु, उन्हनि जी मदद करणु, उन्हनि जो इलाजु कराइणु। ऐं सिंध गवर्नमेंट जो फ़र्ज़ु आहे उन्हनि जी सार लहनि, उन्हनि जी मदद कराइनि। पर न, छो जो असां सिंधी आहियूं ऐं सिंधी आर्टिस्ट आहियूं, इन जे करे असांखे रिस्पेक्ट घटि आहे, असांजी मदद घटि कई वेंदी आहे। वधि में वधि असांजी मदद एतिरी थींदी आहे जो सकाफ़ती खाते खां असांखे 50,000 जो चेक ॾिनो वेंदो आहे त वञी तव्हां पंहिंजो इलाजु करायो। मूंखे तव्हां इहो ॿुधायो त दजाली दौर में, अहिड़े महांगाई जे दौर में 50,000 का हैसियत रखनि था। जेकॾहिं 50,000 खणी तव्हां सिर्फ़ु कराची पहुचो, हितां किरायो भाड़ो करे उते पहुचंदव त 10,000 तव्हांजा सिर्फ़ु किराए भाड़े में लाइ वेंदा। उनखां पोइ तव्हां 2 या 3 टेस्टूं कराईंदव त तव्हांजो 50,000 हिकिड़े धक में पूरो थी वेंदो। मूंखे ॿुधायो त 50,000 रुपए में छा इलाजु थी सघो। हिते को उर्दू मीडिया जो आर्टिस्ट हुजे ऐं उहो बि कंहिं बीमारी जे बिस्तरे ते पियो हुजे त पोइ तव्हां ॾिसो त सकाफ़ती खातो ऐं गवर्नमेंट हुनजी केतिरी मदद करे थो ऐं हुनखे केतिरे लखनि जो चेक ॾिनो वञे थो। बाक़ी असां सिंधी मीडिया जा जेके आर्टिस्ट आहियूं, निधड़क आहियूं, असांजो को बि वाली वारिस कोन्हे को। ऐं असांजी सिंध जूं तंज़ीमूं आहिनि, जेके बि दोस्त असांजी सिंध जा चेयरमैन लॻा वेठा आहिनि पंहिंजी पंहिंजी तंज़ीम जा, सो मां उन्हनि खे बि चवंदुसि त उहे बि ख़ामोश लॻा वेठा आहिनि। को ग़रीब मिसकिन आर्टिस्ट बीमारीअ जे बिस्तरे ते पहुचे थो त हुनजी मदद लाइ केरु बि नथो उथे। बाक़ी को वस वारो हुजे या को चङो भलो आर्टिस्ट बीमारीअ जे बिस्तरे ते पहुचे थो त पोइ सभु उथी था पवनि ऐं सभु अॻिते वधी था पवनि, सभु उनजी पोस्ट हलाइनि था। बाक़ी असांजा ग़रीब मिसकिन जेके आर्टिस्ट पिया आहिनि, उहे बीमारीअ जे बिस्तरे ते वीचारा रड़ियूं करे, कूकूं करे, दाऊं करे करे उन्हनि जी का बि माली मदद कोन थी थिए। पोइ अलाह खे प्यारा थी था वञनि। उनखां पोइ अदा ॾाढो भलो आर्टिस्ट हुयो, पोइ जो छो था सोचो, हींअर जो सोचो। ख़ुदा असां जेके बि सिंध जा आर्टिस्ट आहियूं, पाण में ॿधी कयूं, पाण में एको कयूं ऐं गॾिजी उन्हनि ग़रीब आर्टिस्टनि लाइ आवाज़ु उथारियूं त उन्हनि जी माली सहायता थी सघे, उहे पंहिंजो इलाजु कराए सघनि। फर्ज़ंद मलक साहिबु असांजे सिंध जो तमामु सुठो एक्टर, डायरेक्टर आहे, असांजो प्यारो दोस्त आहे। उनखे पूरा 11-12 ॾींहं थी विया आहिनि। उहो सरकारी इस्पताल कराची में पियल आहे। त 11-12 ॾींहंनि खां वठी हुनजी का बि मदद न थी सघी आहे। न कल्चर डिपार्टमेंट थो करे, न गवर्नमेंट थी करे, ऐं न वरी को दोस्त अॻिते वधी हुनजे लाइ को आवाज़ु उथारे थो। सो मां सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु अपील कंदुसि त ख़ुदा उथो, जाॻो सो जाॻियो, अञा कॾहिं जाॻंदव, कॾहिं उथंदव ऐं कॾहिं पंहिंजो हक़ु वठंदव। सो असांजे प्यारे दोस्त लाइ आवाज़ु उथारियो त जीअं हुनजी माली मदद थी सघे। बाक़ी हिन 50,000 जे चेक मां छा थींदो, हिन मां हू कहिड़ो इलाजु कराईंदो, मूंखे ॿुधाए त सही। हिन मां हुनजो छा थी सघंदो। हू 2-3 टेस्टूं कराईंदो त 50,000 जो उते ई पूरा थी वेंदा। उनखां पोइ हुनखे पूरा 10-12 ॾींहं थी विया आहिनि जेको इस्पताल में पियो आहे, त हुनजो केतिरो ख़र्चु थियो हूंदो। सो असांजो सकाफ़ती खातो निंड सुतल आहे ऐं असांजा आर्टिस्ट हुनखे ॾिसण में कोन था अचनि। बसि ख़ैरात तौरु असांखे 50,000 जो चेक ॾिनो थो वञे त वञी इलाजु करायो। असां पंहिंजो हक़ु था घुरूं, इहो सिंधी आर्टिस्टनि जो हक़ु आहे जेको असां घुरूं था। सो ख़ुदा हुनजो सरकार जे ख़र्च ते इलाजु करायो वञे। ऐं कल्चर डिपार्टमेंट खे गुज़ारिश आहे त हुनखे
2-2.5 लख जो चेक ॾिनो वञे त जीअं हू ग़रीब पंहिंजो इलाजु कराए सघे। उनखां पोइ असांजी सिंध जो तमामु वॾो नालो असांजो ख़लील आरिफ़ साहिबु, अदीब, शाइर, एक्टर, उनखे बि 15-20 ॾींहं थी विया आहिनि, उनखे फालिज थी वियो आहे। उहो पंहिंजे घर वीचारो बीमारीअ जे बिस्तरे ते पियल आहे, उनजी बि का सार संभाल कोन थी लधी वञे, उहो बि सख़्तु परेशान आहे। ऐं उन लाइ बि जेके असां दादू जा या जोही जा दोस्त आहियूं या कुझु जेके हुनजा पंहिंजा दोस्त आहिनि उहे आवाज़ु उथारनि पिया। बाक़ी जेके असांजी सिंध जा आर्टिस्ट आहिनि, ऐं हेॾी सारी सिंध आहे ऐं पूरी सिंध में असां केतिरा आर्टिस्ट आहियूं, जेकॾहिं असां सभई हिकु थी वञूं, हिकु आवाज़ थी वञूं त असां पंहिंजे इन्हनि आर्टिस्टनि लाइ कुझु न कुझु करे सघूं था। सो ख़ुदा मां सभिनी सिंध जे आर्टिस्टनि खे, जेके बि सिंध जा आर्टिस्ट आहियो, उथो, सुजाग थियो, जागो ऐं पंहिंजे ग़रीब आर्टिस्टनि लाइ आवाज़ु उथारियो त जीअं हुननि जी माली मदद थी सघे, हू पंहिंजो इलाजु कराए सघनि। इहो हुननि जो हक़ु आहे। सो पाण में ॿधी पैदा कयो, एको पैदा कयो। सो मां सभिनी सिंध जे आर्टिस्टनि खे, डायरेक्टरनि खे ऐं प्रोड्यूसरनि खे, सभिनी खे अर्ज़ु अपील हथ ॿधी कंदुसि त मौला तव्हांखे ख़ुशि थिए। असांजे फर्ज़ंद मलक खजू लाइ आवाज़ु उथारियो, साईं ख़लील आरिफ़ साहिब लाइ आवाज़ु उथारियो। साईं ख़लील आरिफ़ साहिब खे कल्चर डिपार्टमेंट 50,000 जो चेक मोकिलियो हुयो, जेको हुन वापसी करे छॾियो। 50,000 मां कहिड़ो इलाजु थींदो मूंखे तव्हां ॿुधायो। जेके असांजे सिंध जा आर्टिस्ट आहियो, जेके अवाम आहियो, अहिड़े महांगाई जे दौर में 50,000 रुपए मां छा थो थी सघे? कुझु बि नथो थी सघे। सो असांजो कल्चर डिपार्टमेंट ते हक़ु आहे, उहो असां ते थधो थोरो कोन था करनि, इहो असांजो हक़ु आहे जेको उन्हनि खे ॾियणो पवंदो। उनखां पोइ असांजे हिन कल्चर डिपार्टमेंट में यारी दोस्ती थी हले। जेके असांजा वॾा वॾा आर्टिस्ट आहिनि, जिन खे नौकरियूं आहिनि, जेके ख़ुशि आहिनि, उन्हनि जा वज़ीफ़ा उन्हनि खे हर साल मिलनि था, उन्हनि जी माली सहताब थिए थी। अगरि हू थोरो बीमार थियनि था, वञी पटी ॿधी वेही था रहनि अस्पताल में, त ₹1 लाख जो चेक खणी था अचनि। ऐं अहिड़ा वाक़िया मां रोज़ु ॾिसंदो आहियां। असांजा जेके मोस्ट सीनियर आर्टिस्ट आहिनि, जेके उन्हनि जा वास्ता, यारियूं, दोस्तियूं उते हलनि पियूं, उन्हनि खे जेकॾहिं पैसनि जी ज़रूरत पवंदी आहे कल्चर डिपार्टमेंट मां, त पोइ हू को न को बीमारी जो बहानो करे 2 सेल्फियूं कढी रखंदा आहिनि, त हुननि जी माली सहायता थी वेंदी आहे। 2 ॾींहंनि में 3 ॾींहंनि में हुननि खे ₹1 लाख जो या ₹2 लाख जो चेक मिली वेंदो आहे। सो जेके बि मुंहिंजे सिंध जा आर्टिस्ट आहियो, मुंहिंजा भाइर आहियो, मां उन्हनि सभिनी भाइरनि खे, दोस्तनि खे, यारनि खे, सिंधियुनि खे अपील कंदुसि त असांजे हिननि ॿिन्ही दोस्तनि लाइ आवाज़ु उथारियो, सुजाग थियो, जाॻियो। जेके बि आर्टिस्ट आहियो, जेके बि डायरेक्टर आहियो, प्रोड्यूसर आहियो, जेकॾहिं असां हिक ॿिए जी मदद न कंदासीं त असां ईअं लावारिस थी मरी खपी वेंदासीं, असांजी केरु बि मदद न कंदो। सो मां वरी बि तव्हां सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु कंदुसि त मुंहिंजे प्यारे दोस्त फर्ज़ंद मलिक लाइ आवाज़ु उथारियो, खजू लाइ आवाज़ु उथारियो, साईं ख़लील आरिफ़ लाइ आवाज़ु उथारियो। ऐं कल्चर डिपार्टमेंट खे अर्ज़ु अपील कयो त उन्हनि जो इलाजु कराए वञे, उन्हनि खे सुठा पैसा ॾिना वञनि जंहिंमां हू पंहिंजो इलाजु कराए सघनि। ऐं साईं मुराद अली शाह खे गुज़ारिश आहे त असांजे हिन ॿिन्ही दोस्तनि जो सरकार जे हवाले सां इलाजु कराए वञे। ऐं मां सभिनी सिंधियुनि भाइरनि खे, दोस्तनि खे, चाहींदड़नि खे, माइटनि खे, मिटनि खे, जेके मुंहिंजा सिंधी आर्टिस्ट आहिनि, तव्हांखे अलाह जो वास्तो आहे, हिन पोस्ट खे वधि खां वधि शेयर कयो ऐं हिननि दोस्तनि लाइ आवाज़ु उथारियो त जीअं हिननि जी माली सहायता थी सघे ऐं हीअ पंहिंजो इलाजु कराए सघनि। हीअ बि असांजा पंहिंजा आहिनि, असांजा धारियान आहिनि, असांजी सिंध जा आर्टिस्ट आहिनि ऐं हिननि जी मदद लाज़मी थिए। जेकॾहिं असां अॼु आवाज़ु न उथारियोसीं, अॼु जेकॾहिं फर्ज़ंद मलिक खजू बि बीमारी जे बिस्तरे ते पियल आहे, साईं ख़लील आरिफ़ सूमरो जेकॾहिं बीमारी जे बिस्तरे ते पियल आहे, त सुभाणे तव्हांजो असांजो वारो आहे। पोइ असांजे लाइ बि केरु आवाज़ु न उथारींदो, असां बि ईअं लावारिस वांगुरु पिया हूंदासीं ऐं असांजो को बि इलाजु करण लाइ, को बि मदद करण लाइ अॻिते न वधंदो। त सभिनी खे अपील आहे त जेके बि सिंध जा आर्टिस्ट आहियो उथो ऐं ॿिन्ही दोस्तनि लाइ आवाज़ु उथारियो त जीअं हिननि जी मदद थी सघे, हू पंहिंजो इलाजु कराए सघनि। उहे असांजा दोस्त आहिनि, असांजी फील्ड जा आहिनि, असांजा साथी आहिनि, असांजा पंहिंजा आहिनि ऐं हिन लाइ असांखे आवाज़ु उथारणु लाज़मी आहे। सभिनी आर्टिस्टनि खे रिक्वेस्ट अर्ज़ु अपील आहे त हिन ॿिन्ही लाइ आवाज़ु उथारियो त जीअं हुननि जी मदद थी सघे। अलाह साईं तव्हां सभिनी खे ख़ुशि रखे, ख़ुशि हुजो, आबाद हुजो।